टंडो बागो लग ओको पटियल ॻोठ में हर साल जियां हिन साल बि कानूरी जी रस्म वॾे धामधूम सां मल्हाई वई। संदसि आयल हज़ारे पांधीअड़नि जी आमद शुरू। परे खां आयल पांधीअड़नि खे टंडो बागो इंतिज़ामिया का बि सहूलियत न ॾिनी। न पाणी जी सहूलियत मिली सघी, न मंदिर जी घटी मां पाणी निकितो। आयल पांधीअड़ा सख़्तु परेशान। वधीक ॾिसूं था इनायत रुस्तमाणी जी हिन रिपोर्ट में। जी नाज़रीन, असां हिन वक़्तु ॻोठ मिस्री में बीठल आहियूं, जिते काको मिस्री जेको हर साल जीअं हिन साल कानूड़ो ठाहियो आहे। जंहिं कानूड़े जो अॼु राति जो 12 बजे जनमु थींदो ऐं जनमु थियण खां पोइ हुन ते ख़ुशी कई वेंदी आहे। ऐं हिते हर साल जीअं मेलो बि लॻंदो आहे। ऐं हिन कानूड़े जी तारीख़ छा आहे, इहो काको मिस्री छा लाइ हिते ठाहींदो आहे, इन जे हवाले सां काको मिस्री बि असां मौजूदु आहे। ॿिया जेके आहिनि हिते जा भॻत उहे मौजूदु आहिनि। हिननि खां पुछंदासीं त इन जो जनमु कॾहिं थियो ऐं जेको रक्षाबंधन वारो ॾींहुं मल्हाईंदा आहिनि, राखी वारो ॾींहुं, उहो कीअं थियो ऐं उन जे बारे में असां हिते जे माण्हुनि खां मुख़्तलिफ़ पुछंदासीं। सर, कानून असां तक़रीबन 50 खां 52 साल पुराणो आहे। ठीकु आहे। ऐं हर साल इहो ॻोठ में ॾाढो धूमधाम सां मल्हायो वेंदो आहे। ऐं हिते हज़ारे माण्हू गॾु थींदा आहिनि ऐं इहो प्रोग्राम ॾाढी ख़ुशी सां थींदो आहे। असीं मतिलबु कि हर साल असांखे अहिड़ा ॾींहं ईंदा आहिनि। मिसाल जी 19 तारीख़ आहे, त 19 तारीख़ जी शाम जो असीं ॿारे धारे कृष्ण भॻवान जेको मूर्ति कानूड़ चवंदा आहियूं, त उनखे खणी ॿाहिरि अञा पेड़ में रखंदा आहियूं। त हुते ॾाढो धूमधाम सां माना माण्हू डांस वग़ैरह या वॾा वॾा प्रोग्राम कंदा आहिनि। त हिकिड़ो ॾींहुं सॼो ॾींहुं सुभाणे वरी परीं 12 बजे ताईं उहो वरी वापसी हिते खीर सां वेझारे करे वरी सॼो माना जेको इहे आहे ॻोठ हिनखे घुमाए पोइ वरी वापसी मंदर में रखियो वेंदो आहे। असांखे इहो टीचर 50-55 साल थी विया आहिनि ठाहींदे। असांखे पाणी ॾियो, असांखे रोट ब्लॉक इहो पाणी गोॾे जॾहिं पाणी में हिते असां कढियो आहे ॾुको। असांखे को पाणी थो मिले, न को असांखे को हथ सां ठाहे ॾियनि। केरु बि कोन थो असांखे। माण्हू गॾु थींदा आहिनि। माण्हू साईं हिते घटि में घटि कोन थींदा आहिनि। 8-10 हज़ार माण्हू हिते गॾु थींदा आहिनि। ख़ासि करे कोली बिरादरी जा ॿिया बि ईंदा आहिनि। कई ईंदा आहिनि, मुस्लमान ईंदा आहिनि, हिंदू लोग जाम ईंदी आहे। परे परे जा ईंदा आहिनि वीचारा, हिते रातियूं ईंदा आहिनि। असां कई माण्हुनि खे माना ॿुधायो आहे, पर असांखे कंहिं पाणी कंहिं पर कढी ॾिनो। 12 बजे असांजे गोॾे जॾहिं पाणी में माना मटंदा आहियूं, कंदा आहियूं। अॼु असां सुबुह खां करी लॻा आहियूं। ईअं असां इहो पाणी असां ओपायो, हथनि सां ओपायोसीं, को बाल्टियुनि सां ओपाए माना इहो गत जहिड़ो थोरो असां ठाहियो। केरु असांखे माना कोन थो ॾिए। असांखे ईअं असां जुड़े खां ईंदा आहियूं, हर साल ईंदा आहियूं ऐं कानून मल्हाईंदा आहियूं। हिते ईंदा आहियूं, ख़ुशियूं कंदा आहियूं। चाचो मिस्री असांजो आहे, उहो वीचारो ठाहींदो आहे, हर साल ठाहींदो आहे। हर साल ईंदा आहियूं साईं। असांखे तक़रीबन 7-8 साल थी विया असीं अचणु सुन लॻा आहियूं। हिते ईंदा आहियूं, ख़ुशियूं मल्हाईंदा आहियूं। माण्हू ईंदा आहिनि, हर पूरे सिंध जा माण्हू ईंदा आहिनि। बदीन, कराची, पंहिंजो टंडो मामनकान, बदीन ऐं मातली, उमरिया, जुडो, पासे में जेतिरा तरह सभु इलाइक़े जा माण्हू ईंदा आहिनि हिते। खाधे खां हा, ॿारनि बचनि थो। बसि कानून ते ईंदा आहियूं, हर साल ईंदा आहियूं। हाजी नाज़रीन, हिते आयल शेवादारनि जो असां ॻाल्हियूं ॿुधियूं। इन्हनि जो इहो संगत इहो चवणु हो त हिते असांजा हज़ारे पांधीड़ा ईंदा आहिनि, जेके ॻाइण वॼाइण बि कंदा आहिनि। ऐं उनखां पोइ हिते न को असांखे टंडो बागो इंतिज़ाम आहे, न गस जी सहूलियत ॾिनी आहे। ऐं उनखां पोइ न को पीअण जे पाणी जी सहूलियत आहे। इनायत रुस्तमाणी, रियल न्यूज़, टंडो बागो।